या भूमि पेरे मुँह सा भूमि सजणनि मथां कुर्बान कयां। धिंग लटींदे धूड़ में उभे ॾिठासूं ॾींहं मिड़े ॾूं उथी लोच लतीफ़ चए। मलीर जा मोहतरम सियासी समाजी अॻवान साहिबान, वकील साहिबान ऐं अवामी प्रेस क्लब जा सदर सामी साहब, मंजूर सोलंकी साहब, ॿिया दोस्तो, अस्सलाम वालेकुम। मलीर जी मिट्टी साम्हूं जो हिकिड़ो पुराणो तालुक़ु रहियो आहे। हिकु त खोड़ अहिड़ा चेहरा आहिनि जेके नाला न ईंदे बि मूंखे ॾाढा वेझा ऐं पंहिंजा था लॻनि, छो त मुंहिंजो तालुक़ु बि कंहिं समाजी सियासी शख़्सियतुनि सां अहिड़ो ई रहियो आहे। मां जॾहिं 8वीं क्लास में पढ़ंदो हुउसि, तव्हां सच पुछो त किथे किथे के इलाइक़ा माण्हुनि सां सुञाता वेंदा आहिनि, के माण्हू इलाइक़नि सां सुञाता वेंदा आहिनि। त जॾहिं के साहब जो नालो ईंदो हो त मूंखे मेमण ॻोठ यादि ईंदो हो। जॾहिं डॉक्टर अनवर मेमण जो नालो यादि ईंदो हो, किथे बि ज़िक्र थींदो हो त बि मूंखे मेमण ॻोठ यादि ईंदो हो। उते सलीम असलम जहिड़ा दोस्त बि बाय फेस त घणो तालुक़ु रहियो आहे, पर नाला कुझु दोस्तनि जा नथा अचनि। मलीर जी ॾाढी ज़रखेज़ मिट्टी आहे ऐं तव्हां माण्हुनि खे सलाम आहे जो हेॾी यलगार जे बावजूदि चइनि तरफ़नि खां कराची खे घेरो हुजे, उते तव्हां पंहिंजो तशख़्स, तव्हां पंहिंजी हैसियत हिकिड़ी कम्यूनिटी वारी बहाल रखी आहे। इन जे लाइ मां तव्हांखे सलूट पेश थो कयां। ऐं उन सां गॾोगॾु तव्हांजी अवेयरनेस, तव्हांखे नियाणियुनि खे पढ़ाइणु, नियाणियुनि खे तालीम ॾियणु वॾी ॻाल्हि आहे। अदी जमील आहे, उन मिट्टीअ जी नियाणी आहे जंहिंमां जीअं ज़िक्र करे वियो सामी दोस्त, मोखीअ जी ख़ुशबू थी अचे, जेका उन मिट्टीअ जी आहे जंहिंमें मूमल जनमु वरितो हुजे, उन मिट्टीअ जी आहे जंहिंमें सूमल जनमु वरितो हुजे। हीअ ज़रखेज़ मिट्टी आहे। हिन मिट्टीअ जी मूंखे ख़ुशबू अॼु बि ॿुधाईंदी आहे त हिन पूरी कराची खे पालियो, सब्ज़ी हुजे या फ्रूट हुजे। जॾहिं वसीला न हुया, ट्रांसपोर्ट न हुया, त उहा हीअ मलीर जी मिट्टी ही जेका कराची खे पाले पई। मलीर जी सब्ज़ी हुई, फ्रूट हुया, अनाज हुयो, जंहिंते कराची जो गुज़र मुआश हुयो, कराची गुज़ारे पई। पर अॼु उन मलीर जी मिट्टीअ खे मुख़्तलिफ़ रूप सां खोटे ऐं साज़िशूं करे ख़तमु करण जी कोशिशि कई वई। उहे बाग़, उहे ख़ूबसूरत हसीन मंज़र, उहे जेके आहिनि उहे तबाह बर्बादु कया विया। मलीर जो पाणी विकियो वियो, मलीर जा वण विकिया विया, मलीर जा पखी विकिया विया, ऐं उन मलीर में अॼु उहा रौनक न रही आहे। ही अछनि मथनि वारा, अछनि ॾाढियुनि वारा त इन शइ जा गवाह आहिनि। ऐं मूंखे नौजवाननि मां बि इहा उमेदु आहे त हिननि जी जेका उहा मशल हुई, जेको हिननि जो उहो कमु हुयो, उनखे पाए तकमील ताईं पहुचाइजो। पंहिंजे मलीर खे तव्हां हिननि वाॻुनि खां बचाइजो। मलीर जा दोस्त के साहब जो मूं काफ़ी नालो ॿुधो आहे, साबिक़ SP साहब आहे, समाजी वर्कर आहे, ऐं मूं ईअं कॾहिं बि कोन ॿुधो आहे त को SP हुजे वरी मोटी अचे पंहिंजे वथाणनि ते रहे, वरी पंहिंजे उन्हनि यारनि दोस्तनि सां अछे मथे वारनि सां ईअं कचहरियूं करे, वरी उन्हनि सां समाजी तंज़ीमूं ठाहे। इहो तमामु घटि हूंदो आहे, छो त SP खां पोइ माण्हू एतिरा